गुज़िरियल महीने सेप्टेंबर में नवाब शाह जे हिकिड़े ॻोठ माड़ी जलपाणी में रियासती इदारनि ऑपरेशन कयो। पुलिस ऐं रेंजर्स जे हिन ग्रिल ऑपरेशन में 4 ॻोठाणा मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। ॻोठाणा लाश खणी अस्पताल जॾहिं पहुता त उन्हनि खे पोस्टमार्टम जो लेटर न मिलियो। ॻोठाणनि नेशनल हाईवे बंदि कयो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि उन धरणे जी अॻुवाणी कई। उन वक़्तु सरकार जो छा मौक़िफ़ ऐं हाणे सरकार छा पई करे। मां आहियां तव्हांजो हैदरमाला। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां ही चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो, बेल आइकन ज़रूरु दॿायो। गुज़िरियल सेप्टेंबर में नवाब शाह ज़िले जे ॻोठ माड़ी जलपाणी में रियासती इदारनि गॾियल तौर ते ऑपरेशन कयो। ॾींहं जा 4 थिया हुआ। पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार ॻोठ में दाख़िल थिया। माड़ी जलपाणी सिंध जो तारीख़ी ॻोठ आहे ऐं सिंधू दरिया जे कप ते सदियुनि खां आबाद आहे। हिन ॻोठ में अक्सरियत जलपाणी कम्यूनिटी जी आहे ऐं हिन ॻोठ में मुख़्तलिफ़ सियासी कारकुन ऐं मुख़्तलिफ़ सोशल एक्टिविस्ट उहे बि मुतहरिक ऐं सरगर्म रहनि था। जंहिं ॾींहुं ही ऑपरेशन थियो उन ऑपरेशन दौरान 4 ॻोठाणा शहीद थी विया ऐं कुझु ज़ख़्मी थिया। जॾहिं उहे ॻोठाणा पंहिंजे प्यारनि जा लाश चिंचिन में खणी थाणे ते पहुता त उनखे लेटर कोन मिलियो। नतीजे में उन्हनि नेशनल हाईवे खे धरणो हणी ब्लॉक कयो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि उन धरणे जी अॻुवाणी कई। इन दौरान हिकिड़ी सियासी पार्टी जे अॻुवान इहा दावा कई त ही असांजा वोटर आहिनि ऐं उन्हनि वोटरनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ररु थियल पुलिस एहलकारनि क़त्ल कयो आहे ऐं उन्हनि सिधी तरह नालो वरितो त हिन क़त्लुनि जे पुठियां ज़रदारी सां शामिल आहे। 2 ॾींहंनि जे धरणे खां पोइ इंतिज़ामिया ऐं धरणे लॻाईंदड़ माण्हुनि जे विच में ॻाल्हियूं थियूं। वारसनि बेनाम एफआर कटाइण ते राज़पो ॾेखारियो ऐं हिकिड़ी इंक्वायरी कमेटी कमिश्नर हैदराबाद ऐं DIG हैदराबाद जी अॻुवाणी में जोड़ी वई। उन इंक्वायरी कमेटीअ जो को अञा ताईं पंहिंजे साम्हूं लिखत में मसौदो न आयो आहे त उन इंक्वायरी कमेटी छा तइ कयो आहे। उन खां पहिरीं कल्ह ब्रिगेडियर हार्स जेको हिन वक़्तु निगरान हुकूमत में सिंध जो घरू वज़ीर आहे, उन वक़्तु ब्रिगेडियर हार्स जो इहो मौक़िफ़ आयो हो त रेंजर्स ऐं पुलिस जे ऑपरेशन में 4 दहशतगर्द मारिजी विया ऐं पोइ जॾहिं ही धरणो लॻो, इंक्वायरी कमेटी ठही ऐं कल्ह जॾहिं हू माड़ी जलपाणी ताज़त लाइ पहुतो ऐं ज़ख़्मी जी इयादत लाइ पहुतो त हुन ऐलान कयो जेके शहीद आहिनि उन्हनि जे वारसनि खे हर शहीद जो मुआवज़ो 80 लख रुपया ॾिनो वेंदो, ज़ख़्मी खे 20 लख रुपया ॾिना वेंदा, उन्हनि जो इलाजु करायो वेंदो ऐं जेके ॿार यतीम थिया आहिनि उन्हनि जे तइलीम जो बंदोबस्तु कयो वेंदो। उन वक़्तु हिकु सहाफ़ी रिटायर्ड ब्रिगेडियर हार्स खां पुछो त जॾहिं ही वाक़ियो थियो त तव्हां चयो हुई त ही दहशतगर्द आहिनि, अॼु छा तव्हां इहो क़बूल कयो था त ही शहीद आहिनि? त हुन चयो त हा बिल्कुलु, इन में का बि कबात न आहे त असीं हिन खे शहीद चऊं। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त छा रियासत इहो क़बूल करे वरितो, मुल्क जे हुक्मराननि रियासती इदारनि इहो क़बूल करे वरितो आहे त माड़ी जलपाणीअ में जेको ऑपरेशन थियो उहो ग़लति थियो ऐं जिन ऑपरेशन कयो उहो ऑपरेशन हिकिड़नि हारियुनि मज़दूरनि ग़रीब ॻोठाणनि जो कयो वियो, उन्हनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। इन करे ई उन्हनि खे जेको नुक़सानु थियो आहे उन्हनि जो को अज़ालो त न थींदो जानियुनि जो, पर उन्हनि खे 80 लख रुपया फ़ी शहीद खे ऐं 20 लख फ़ी ज़ख़्मी खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन वक़्तु हिकु सहाफ़ी सुवाल कयो ब्रिगेडियर हार्स खां त तव्हांजी इंक्वायरी अचण खां पहिरीं तव्हां जॾहिं ही मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो पिया ऐं गॾोगॾु अञा ताईं जेके पुलिस ऑफिसर आहिनि या रियासत जे ॿियनि एजेंसियुनि जा एहलकार उहे न सस्पेंड थिया आहिनि, न नौकरियुनि तां डिसमिस थिया आहिनि, त छा तव्हां क़बूल कयो था त हू इन ॾोह में मुलविस आहिनि? इहा जेका इंक्वायरी कमेटी पंहिंजी रिपोर्ट ॾींदी छा उहा फेर एंड फेरी हूंदी? त हुन चयो त हिन ॻाल्हि जो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो, कुझु ई ॾींहंनि में उहा बि रिपोर्ट अची वेंदी। पर हिन सॼी जेका नई सरगर्मी थी आहे माड़ी जलपाणी में रिटायर्ड ब्रिगेडियर हार्स जो अचणु ऐं उते मुआवज़नि जो ऐलान करणु इहो साबित करे थो त जेको पहिरें ॾींहुं सिंध सरकार जो मौक़िफ़ हो त दहशतगर्द मारिया विया, उहो बिल्कुलु ग़लति मौक़िफ़ हो। हाणे दुरुस्त मौक़िफ़ इहो त ही आम ॻोठाणा उन्हनि खे टारगेट करे शहीद कयो वियो। नंबर 2 हिन सॼी कल्ह वारी सरगर्मी मां इहो बि महसूसु थिए पियो त इंक्वायरी कमेटी जेका रिपोर्ट ॾिए पई उहा शायदि पुलिस एहलकारनि ऐं रियासती ॿियनि इदारनि जे एहलकारनि जे ख़िलाफ़ रिपोर्ट अचे पई। नंबर 3 जेका अहम ॻाल्हि आहे त आख़िर कंहिं इन सॼी शइ खे मैनेज कयो।
जो ॻोठाणनि उन घरू वज़ीर जी ताज़ियत ऐं अयादत क़बूल कई, जंहिं चयो त ॻोठाणा दहशतगर्द आहिनि। काल उन जे लाइ सुठा इंतज़ाम थियल हुआ माड़ी तलबानी में, ऐं जॾहिं हुन ऐलान कयो पिए त कंहिं बि ॻोठाणे इन ते को एतिराज़ न कयो त लॻे ईअं पियो त अंडर टेबल कंहिं अहम शख़्सियत जे ज़रिए ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं सिंध सरकार शहीदनि ऐं ज़ख़्मी जो मुआवज़ो भरे ॾियण लाइ तयारु आहे। सुवाल इहो आहे त जेके बि हिन ऑपरेशन में मुलविस एहलकार हुआ उहे एहलकार गिरफ़्तार थींदा या न थींदा, इहो पाण खे कुझु ॾींहंनि में ख़बर पवंदी।